हिकु तवाइफ़ जो लिखियलु ख़ुदा ॾांहुं ख़त। मां पंहिंजूं उघाड़ियूं रातियूं तोखे ॾेखारण थी चाहियां। मुंहिंजा ॾींहं रातियूं मज़दूर जे पुठिय ते खयल ॻरियुनि ॿोरियुनि जहिड़ा आहिनि। आउं पंहिंजी थकावट खे पाण मां छंडे न आहियां सघी। अॼु तुंहिंजे अॻियां आउं पंहिंजे पुसियल चोलो निपूरे रखण थी चाहियां, जेको कॾहिं सुको ई न आहे। जिस्मनि जी लताड़ जवानी खसे वठंदी आहे, तोखां मुंहिंजे पनाह जो पांधु छो छॾाए वियो आहे। मुंहिंजी सूरत सवाब जहिड़ी हूंदे बि केतिरनि ई गुनाहनि में ग़रक़ थी वई आहे। केतिरा ई भेरा जारी थी रखियल मुसले मथां नज़र घुमाए नुमाज़ जी बि नियत कई अथमि, पर पोड़ी तवाइफ़ जे भरियल पैसनि जी ओगाड़ी मूंखे रोज़ उघाड़ो कराए छॾींदी आहे। मूं पंहिंजे हिरख जहिड़े जिस्म ते केतिरा ई सिले जा मरीज़ सहकंदे सुठा आहिनि। ऐं अठई पैर गॾे पाण खे धोइण खां पोइ बि पाक न आहियां थी सघंदी। भड़वत जे पैसनि मां वरितल शराब जी बोतल मूंखे पाण वटि हथी को कंदी आहे। सिगरेट मुंहिंजनि ओजागनि खे साड़ींदा रहनि था। मुंहिंजे पेट में अलाए त कंहिंजो ॿारु साह खणण लॻो आहे। मुख़्तलिफ़ मर्दनि जे गॾियल महिनत मां हिन ॿार जी शिकिल अलाए त कंहिं ते वेई हूंदी। आउं तुंहिंजे ख़लक़ में केॾी न ख्वार थी चुकी आहियां। हाणे त पोड़ी तवाइफ़ जा एवज़ी पैसा बि लही चुका आहिनि, जेका हाणे मूं मां मोर खां बि वधीक कमाए रही आहे। मुंहिंजी ज़िंदगीअ जा उहे समूरा ॾींहं छा तूं पाण पंहिंजनि ई हथनि सां लिखिया आहिनि। मूं तुंहिंजे ॿाझ मां अॼु बि आसरो नाहे लाथो। आउं पंहिंजी ज़िंदगीअ जा ॾींहं नए सिरे लिखाइण थी चाहियां। मां तवाइफ़ ते कोठे ते हिकु राति बि रहण नथी चाहियां। मां पंहिंजो ई लिखियल ख़त दुआ जे लिफ़ाफ़े में विझी सतएं आसमान ॾांहुं उमाणे रही आहियां। उमेद त हिन तवाइफ़ खे लिखियल ख़त जो जवाबु ज़रूरु मिलंदो।